मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। काफ़ी माण्हू जेके नमाज़ पढ़ंदड़ जुमे जा जेको पाबंद रोज़नि जा पाबंद इन खां बाद में बि ईअं चवंदा आहिनि त असां कलंदर ते विया आहियूं, असांजी मुश्किल कुशाई थी आहे। त साईं हे जेको आहे न हे तमामु वॾो फॉल्ट आहे। इहो इन फॉल्ट खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे उम्मत खे रोकियो आहे। हे पूरो क़ुरान जेको आहे अल्लाह ताला ई थो अल्लाह ताला फरमायो कोई बि कुझु न कंदो आहे, कोई बि कुझु न कंदो आहे, मदद लाइक़ु सिर्फ़ु मां अल्लाह ई ईंदो आहियां। माण्हू चवंदा आहिनि साईं पोइ तव्हां मौलवी साहब थी करे चंदो छो था वठो भला, हलंदी आहे नी इहा ॻाल्हि। त जॾहिं हज़रत अली साईं मदद नथो करे सघे, जॾहिं हज़रत अली साईं मदद नथो करे सघे त तव्हां जेको आहे मुला जेको आहियो न त माण्हुनि जा एॾो पिनंदा छो चंदो वठंदा आहियो उन्हनि खां, इहे चवंदा आहिनि न त हुन खां छो वठंदा आहियो। त साईं ज़ाहिरी खां मदद वठणु हे अलाह जे नबी खां साबित आहे। ज़ाहिरी इंसान जेके ज़िंदा आहिनि न, ज़िंदा जेके तव्हांजा ॾो मुखातिब आहिनि, बीठा आहिनि, जेके साह खणनि था, तव्हां सां गॾु घुमनि था, खाइनि था, पीअनि था, इन्हनि खां मदद वठणु ख़ुदि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे। केतिरनि साहिबनि खे अलाह जे नबी चयो त वञी करे माल खणी अचो, केतिरनि साहिबनि खे उस्मान रज़ी अल्लाह अलाए केतिरो माल खणी आयो, अबू बकर सिद्दीक़ वॾो माल खणी आयो। हाणे इन कंडीशन खे ॾिसो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाहिरी जेके साहबा हुयो न त उन्हनि खां त अलाह जे नबी मदद वधी आहे। त हाणे इते ई ॾिसूं यार जेके साहबा हिन दुनिया खां विया शहीद थी विया, वञी करे क़बरुनि में पहुता, छा अलाह जे नबी उन्हनि खे सॼो आहे? जॾहिं साहबा खे न सॼो अथई पोइ तव्हां वारो पीर त के शइ बि न आहे। तव्हां वारे पीर जी कहिड़ी पोइ औकात आहे, तव्हांजे मुर्शिद जी कहिड़ी औकात आहे? जे साहब आहे एॾी वॾी ज़ात आहे न साहिबनि जी। यार मां हमेशह चवंदो आहियां त हिन ज़माने जा मुर्शिद, हिन ज़माने जा पीर साहिबनि जे पेर बराबरि बि न आहिनि। ॻाल्हि सही आहे ग़लति आहे? बिल्कुलु सही आहे। कंहिं क़िस्म जो एतिराज़ ई न मिलाई, छो त इल्मु असांखे होॾां आयो आहे। साहिबनि जे बिल्कुलु पेर बराबरि बि हिन ज़माने जा मुर्शिद न आहिनि। जॾहिं साहिब हिन दुनिया खां विया शहीद थी विया, वॾो मक़ाम शहादत थियो, क़बर में जिन जो पहुता न त अलाह जे नबी चयो न बसि वञी करे आख़िर ते मंज़िल में पहुता आहिनि ऐं अलाह जे नबी सॼो बि न उन्हनि खे। बाज़ सहाबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी अंदरि शहीद थी विया, जंहिंखां अलाह जे नबी पहिरियों मदद वरिती आहे। ऐं जॾहिं क़बरुनि में उहे साहबा पहुता न, कंहिं क़िस्म जी अलाह जे नबी मदद न वरिती। यानी हिन मां मालूम थिए थो न त जेको दुनिया छॾे वेंदो न त उनखां मदद न आहे वठणी। हा, उन कंडीशन में असां मदद वठूं हा, उन कंडीशन में मां या अली मदद चवां हा। हा साईं, उन कंडीशन में मां या अली मदद चवां हा। इन टाइम जेकॾहिं इन ते अमल इमाम हसन हुसैन कंदा, हलो साईं, जेकॾहिं इन ते अमल इमाम हसन हुसैन कंदा न, छो त पहिरियों यार पुट आहिनि न, पहिरियों पुट आहिनि न, त पहिरियों अबे जी तालीम खे केरु खणंदो आहे? पुट खणंदा आहिनि न। त इमाम हसन हुसैन कॾहिं ज़िंदगी में बि इहो नारो न आयो आहे। अचो साईं, मुश्किल आई उन्हनि जे मथां, टेंशन आयो इमाम हुसैन जे मथां, इमाम हसन जे मथां, कॾहिं बि जेको न सॼो त या अली मदद, इहो कॾहिं बि नारो इमाम हसन हुसैन न लॻायो आहे। हालांकि पहिरियों पुट लॻाइना, पहिरियों केरु लॻाइनि साईं? पहिरियों पुट लॻाइना, इन खां बाद में असां अखियूं मूटे करे लॻायूं आहे। छाजे करे? असां चऊं यार असांजे इमामनि नारो लॻायो आहे, पर असांजे इमामनि असांखे ॿुधायो त असां कंहिं क़िस्म जो या अली मदद न चयो आहे। बिल्कुलु असां जॾहिं बि पुकारियो आहे अकेले अलाह खे पुकारियो आहे। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। असां इहो ई चयो आहे त असांजी मदद बि केरु कंदो आहे? अलाह कंदो आहे, ऐं मुश्किलात खां हल बि अलाह कंदो आहे। त माण्हू चवंदा आहिनि साईं ॾिसो मूसा अलैहिस्सलाम जो उम्मत मूसा अलैहिस्सलाम खे चइबो न अचु मुंहिंजी मदद कर। ईसा अलैहिस्सलाम फरमायो त केरु आहे जेको मुंहिंजी मदद करे? त ईसा अलैहिस्सलाम जो उम्मतिन जो त असां तव्हांजी मदद कंदासीं। चए हे ॾिसो नबी छो मदद थो घुरे? हे कहिड़नि माण्हुनि खे जेके माण्हू क़ुर जे ग़रीब वेझो बि न हूंदा आहिनि, त उन्हनि खे क़ुर जो ग़लति मफ़हूम करे ॿुधाईंदा, ॾिस यार कीअं लिखियलु आहे त ईसा अलैहिस्सलाम नबी थो चवे, नबी थो चवे त केरु आहे जेको मुंहिंजी मदद कंदो। हालांकि चवंदा नबी खे कहिड़ी मदद जी ज़रूरत आहे? नबी त जेको ईअं चवे न या अल्लाह तूं मदद कर, त नबी छो पियो चए त केरु मुंहिंजी मदद कंदो? त उम्मतिन चयो क़ुर हकीम में, उम्मतिन छा चयो त असां तव्हांजी मदद कंदासीं।
चई ॾिसो न उम्मत जॾहिं मदद करे सघे थो त हज़रत अली साईं शइ खां मदद नथो करे सघे। साईं ईसा अलैहिस्सलाम जेकॾहिं सॼो बि आहे न, जेके ज़िंदा हुया उन्हनि खे सॼो अथई। कहिड़ो? जेके ज़िंदा हुया त उन्हनि खे सॼो अथई, अचो जेको इस्लाम जी मदद कयो, दीन जी मदद कयो। त ईअं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼो आहे। ॻाल्हि हले थी जेको दुनिया खे छॾे वञे, ॻाल्हि कंहिंजी थी हले, जेको दुनिया छॾे वञे। साईं अखियूं मुंहिंजूं नाज़ुक आहिनि तमामु घणियूं, साम्हूं फुल रोशनी हेॾा बि अचनि हेॾा, इन करे जेको मुंहिंजी अखियुनि मां कॾहिं कॾहिं पाणी वही पवंदो आहे। त साईं इन तौहीद खे सम्झणु ॾाढो मुश्किल आहे। इहा ॻाल्हि जॾहिं बि हलंदी न, किथे मेंबर ते हलंदी, किथे बि हलंदी न, त काफ़ी माण्हुनि खे इहे ॻाल्हियूं हज़म जेको न थींदियूं आहिनि। हिन टाइम जेको खार लॻंदी, खार चढ़े खां खार जॾहिं नबियुनि इहा ॻाल्हि पेश कई न, नबियुनि जो डायरेक्ट कंहिं खां कुझु बि न थींदो आहे। हे सभु जेके मख़लूक तव्हांखे नज़र अचे थी न, हे सभु A to Z सभु फेक आहिनि। हे सभु जेको जाली आहिनि, तव्हांजी मुश्किल कुशाई कोई बि न करे सघंदो आहे। त माण्हू चयो त नबियुनि खे चयो माज़अल्लाह, चई तव्हां ग़लति था ॻाल्हि कयो। चई असां तव्हांजी ॻाल्हि खे नबियुनि खे चयूं, असां तव्हांजी ॻाल्हि खे बिल्कुलु न मञींदासीं। कंहिं क़िस्म जी तव्हांजी ॻाल्हि खे असां रिस्पॉन्स न ॾींदासीं। हे मुखालिफ़ कंहिंजी करे आया? माण्हू नबियुनि जी करे आया। बहरहाल साईं, हे तव्हांखे सभु ॻाल्हियूं इन करे ॿुधायूं था, सभु ॻाल्हियूं इन करे ॿुधायूं था त क़यामत जे ॾींहुं अलाह जे ॾाढो तव्हांखे अकेले खे हीअं बीहणो आहे, तव्हांखे हीअं बीहणो आहे त तव्हांखे जंहिं फॉल्ट खां रोकियूं था न, इहो फॉल्ट मुआशरे जे अंदरि तमामु घणो आहे। पंहिंजी हर हिकु मुश्किल में, हर हिकु मुसीबत में अलाह खे जेको आहे सही न कयो। हे ई क़ुर जी तालीमात आहे। इहो ई जेको आहे उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो आहे। इन ई तरीक़े खे क़ुर जेको आहे बार बार जेको इस्तेमालु कयो आहे, बार बार क़ुर जेको आहे उहो बयानु कयो आहे।